गुड्डू थर्मल पावर हाउस जे सवे मुलाज़िमनि पारां कम छॾ हड़ताल कई वई आहे। चीफ एग्ज़ीक्यूटिव ऑफिस अॻियां धरणो हयो वियो, नारेबाज़ी कई वई आहे। अवां खे अपडेट कयूं पिया त जेसिताईं असांजा जाइज़ मुतालबा मंज़ूर न थींदा तेसिताईं एहतजाज जारी रखियो वेंदो। ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो वर्कर्स यूनियन जे अॻवाननि जो चवणु आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया, ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो वर्कर्स यूनियन जे अॻवाननि एहतजाज कयो आहे। संदन चवणु आहे त जेसिताईं असांजा जाइज़ मुतालबा मंज़ूर न थींदा तेसिताईं एहतजाज जारी रखियो वेंदो। गुड्डू थर्मल पावर हाउस जे सवे मुलाज़िमनि पारां कम छॾ हड़ताल कई वई आहे। चीफ एग्ज़ीक्यूटिव ऑफिस अॻियां धरणो हणी नारेबाज़ी कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर शफ़क़त भयो। जी शफ़क़त, अपडेट कजो। जी बिल्कुल, गुड्डू थर्मल पावर हाउस जे मुनाफ़े बख्श प्रोजेक्ट 747 के आउट ऑफ सोर्स करण ऐं गुड्डू जे 600 मेगावाट 415 वाट जे जनरेशन जेके लाइसेंस उन जो मुद्दो आहे न वधण खिलाफ़ अॼु गुड्डू थर्मल पावर हाउस जे सवे मुलाज़िमनि वापडा हाइड्रो यूनियन जे सदर ते चेयरमैन ख़ादिम हुसैन बूहड़ एडी मस्तोई दोस्त ॾाणी ऐं ॿियनि जी अॻवानी में जेको आहे गुड्डू थर्मल पावर हाउस जे चीफ एग्जीक्यूटिव ऑफिस आॾो धरणो हणी वेही रहिया आहिनि। उन मौक़े ते उहे जेको आहे 7 शफ़क़त भयो, अपडेट करण लाइ महिरबानी।